दोस्तों पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ हाईवे आहे हितां थरकुलडा रोड वञे थो, जेको हिन ते कई जा मुलाज़िम रखियल हूंदा, पर हीअ पाण हर वक़्तु लिखंदा रहंदा आहियूं त हीअ देवियूं हींअर कटियाणियूं आहिनि, त रोड रस्तो वेकिरो आहे। पर हीअ हिते ॾिस को जानवरनि खे कुते खे को धकु हणी वियो आहे, हिते रोड ते अची वियो आहे। हाणे असांजा जेके हमरा आहिनि उहे एतिरा आहिनि जो हिन खे हिते जे मक़ामी को माण्हू हिन खे साइड मां झले रोड ते साइड ते करे छॾे त हीअ बदबू या गंद खां पाण रोकी सघूं था। पर न हिते को हाणे का ईंदड़ विंदड़ गाॾी बि हिन जानवर जे मथां चढ़ंदी त हिते गंद ऐं इहो थींदो सिस्टम। सो पाण ॾिसी सघूं था, हाणे गाॾी अचे पई पूरे सेंटर ते ई कुतो मुअल पियल आहे, पाण ॾिसी सघूं था। हाणे हिन जा मुलाज़िम आहिनि पर ही पघार खणनि था। ही साम्हूं कुतो पियल आहे, ही साम्हूं गाॾी अचे थी ऐं हितां ॿ गाॾियूं डबल पियूं अचनि। हाणे केॾी इहा मुसीबत जी ॻाल्हि आहे। हे पाण ॾिसूं, हे ॾिसो, हे ॾिसो, हाणे क्रॉसिंग ॾिसो, गाॾी कीअं त जेको मुड़ी आहे। सो बहितर तरीक़ो इहो आहे त हिनखे पाण खणंदा हे झले बि जीअं तस्वीर अचे पई। पाण ॾिठो थी रोड ते पहिला ही गाॾियूं कीअं मुड़ियूं, ही कंहिंजो नुक़सान बि थी सघे थो। तंहिंखां बहितर तरीक़ो इहो आहे त हिनखे खणी भॻाए छॾिजे त ही बहितरी। हाणे ही जीअं रोड आहे, हितां गाॾी आई का हितां मुड़ी का हेॾां वई, त हुनजो कारण इहो थियो जो कुदरती जे लही वञे त गाॾी जो नुक़सानु, माण्हू जो बि नुक़सानु। त हिन ॻोठाइण खे घुरिजे त इहो कमु करे छॾिजे। पर अलाए छा आहे, असां में हाणे अहसासु ख़तमु थी वियो आहे। जी पाण ॾिठोसीं त हीअ ॾिसो, हा रोड आहे, हीअ बाईपास आहे, हीअ रोड जे मथां रखियल हो जानवर जेको ज़ख़्मी, का गाॾी धकणी वई ऐं जे पाण साइड ते कयोसीं त हींअर हीअ तव्हां ॾिसो, पाण खे साइड ते करे छॾियोसीं, हीअ साइड ते थी वियो। त चवण जो मक़सदु इहो त ही बाईपास रोड आहे, त हिन ते जेको बि हाणे गंदगी थी आहे या मसइलो थी आहे त इहो सही न हो ऐं इहो सभिनी खे करणु घुरिजे। सवाब जो कमु आहे ऐं गंदगी खां माण्हू बची सघे थो। वॾी महिरबानी।